अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु जुमे जे करे मुंहिंजा टे ख़िताब आहिनि। पहिरीं त हिन मस्जिद में जेको ख़िताबु आहे उनजो मौज़ू आहे हक़ीक़ी मोमिन जा दुनिवी फ़ाइदा। जेकॾहिं तव्हां हक़ीक़ी मोमिन थियो था त अल्लाह तव्हांजी हिन दुनिया में कहिड़े क़िस्म जी मदद कंदो। उन खां पोइ मेहरान टीवीअ ते शाम जो 5 प्रोग्राम ईरान जी जुरायद बहादुरी सुपर पावर खे शिकस्त, मुहर्रम हराम ऐं उसवे हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां असांजे लाइ कहिड़ो थियो। इमाम हुसैन असां सुन्नियुनि जो बि आहे, सभिनी जो आहे, पूरी उमत मुस्लमाननि जो निमाइंदो आहे। जेका हुन क़ुर्बानी ॾिनी आहे उन मां असांखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो ऐं जेका ईरान सुपर पावर खे शिकस्त ॾिनी आहे इन ते ॻाल्हाईंदासीं। इहो आहे शाम जो 5 बजे मेहरान टीवीअ ते लाइव प्रोग्राम। उन खां पोइ मग़रिब खां पोइ हिते बेसमेंट में असांजो प्रोग्राम आहे जंहिंजो मौज़ू आहे त ज़िंदगी एक नेमत है लेकिन मौत अज़ीम तर नेमत है। मौत ज़िंदगीअ खां बि वॾी अज़ीम नेमत आहे इंसान जे लाइ। इन ते असां ॻाल्हाईंदासीं शाम जो बेसमेंट में। हक़ीक़ी मोमिन जूं अलामतूं कहिड़ियूं आहिनि? अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पहिरीं त हदीस शरीफ़ आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो इन्नल मोमिन यरा ज़ुनूबहु कअन्नहु फी असल जबलिन यख़ाफ़ ऐं यकअलम। चए थो मोमिन नंढड़ो गुनाह खे बि एॾो भारी सम्झंदो ॼण को पहाड़ किरंदुसि मथां जो गुनाह कंदो त। हक़ीक़ी मोमिन कंहिं बि हिकिड़े गुनाह खे या कूड़ हणे कंहिं ॻाल्हि जे करे या धोखो करे, चए थो हक़ीक़ी मोमिन गुनाह खे एॾो वॾो सम्झंदो ॼण को मथां पहाड़ किरी पवंदो जे कूड़ हणंदो त। इन फाजिल यरा ज़ुनूबु क ज़ुबाबिन, पर जेको फाजिर आहे हक़ीक़ी मोमिन न आहे उहो गुनाह खे ईअं सम्झणो ॼण मख मारे छॾियईं। उन खां पोइ अचे थो त रसूला फरमायो काल ला यज़नी ज़ानी है न यज़नी हो मोमिन, कॾहिं बि मोमिन ज़ना कोन कंदो। वला यशरुब ख़मर में यह मोमिन, मोमिन शराब कोन पीअंदो। वला यसरिक सार है न यसरिक, कॾहिं बि ठगी रुश्वत कोन वठंदो, चोरी न कंदो जे मोमिन हूंदो। इहे आहिनि रसूल। अलाह ताला फरमाए थो त मोमिन जी निशानी कहिड़ी आहे, हक़ीक़ी मोमिन जी कीअं ख़बर पए त मोमिन हक़ीक़ी आहे। उनजूं कुझु क़ुर में अलामतूं आहिनि। नंबर 1 इन्नमल मोमिनून लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत क़ुलूबुहुम। पहिरियों शर्त त मोमिन जी निशानी आहे त हे क़ुर पाक जीअं पढ़ंदो न पंहिंजी ॿोलीअ में माना करे त हुनजी दिलि रिएक्शन कंदी, माना असरु वठंदो दिलि ते। पर जेकॾहिं अंग्रेज़ी में क़ुर पढ़ंदो, अंग्रेज़ी नथी अचेसि त कोन असरु थींदो। अरबीअ में पढ़ंदो, जे अरबी नथी अचेसि त फ़र्क़ु कोन पवंदो। फ़र्क़ु तॾहिं पवंदो जॾहिं अलाह जेका ॻाल्हि चवे थो उनखे सम्झंदो त उनजे दिलि ते असरु पवंदो। इन्नमल मोमिनून लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह, जॾहिं उन्हनि जूं दिलनि में अलाह जी ॻाल्हि ईंदी, वजलत क़ुलूबुहुम, हुन जूं दिलूं रिएक्शन कंदियूं। वइज़ा तुलियत अलैहिम आयातूं, जीअं जीअं हुन क़ुर जूं आयतूं पढ़ंदो वेंदो, ज़ादतुम ईमान, त ईमान वधंदो वेंदुसि। ऐं उनजो रिज़ल्ट छा थो निकिरे, वाला रबिम यतवक्कलून, त हुनजी अलाह ते तवकल वधी थी वञे, चई अलाह जी मर्ज़ी जेको करे। इहो आहे मोमिन जी निशानी। त पहिरीं तुंहिंजी दिलूं रिएक्शन कंदियूं ऐं ॿिए नंबर ते क़ुर पढ़ण सां सम्झण सां ईमान वधंदुसि, ऐं जॾहिं ईमान वधंदुसि त चवंदो मुंहिंजो अलाह ते तवकल आहे, मूंखे कंहिंजी परवाह कान्हे। नंबर 2 वलज़ीन आमनू व हाजरू व जाहिदू फी सबीलिल्लाह। मोमिन जो कमु आहे त जेकॾहिं कंहिं माहौल में फासिजी वियो आहे, हिकिड़ी अहिड़ी नौकरीअ में जिथे रुश्वत खां सवाइ कमु नथो हली सघे त छॾे ॾे, उतां निकिरे। कंहिं अहिड़े माहौल में पइजी वियो आहे जंहिंमें हुनजो ईमान सलामत नथो रही सघे, छॾे ॾे। रिज़्क़ अलाह जे हथ में आहे, पहिरीं त इहो उनखे आसिरो ॾे। पोइ जाहिदू फी सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते में कोशिशि कंदो। अॼोके ज़माने जो जिहाद कोन्हे त इंडिया ते हमिलो कयूं। अॼोके ज़माने जो जिहाद आहे त शिर्क, रुश्वत, बदअमनीअ खे मुंहुं ॾिजे, इन लाइ जमायत ठाहे जिदोजहद करे इन्हनि टिनी शयुनि खे ख़तमु कजे। अॼोको जिहाद फ़िलहालु इहो आहे। वलज़ीन आऊ व नसरू, ऐं पोइ जेके इन्हनि खे पनाह ॾींदा, इन जी मदद कंदा, उलाइक हुमुल मोमिनून हक़ा, इहे माण्हू हक़ीक़ी मोमिन आहिनि जिन खे अलाह ताला फैसिलिटी ॾिए थो। लहम मग़फ़िरतुं रिज़्क़ुन करीम,
अलाह नफ़्सनि जी छॾ छूट कंदो पर हिन खे रिज़्क़ करीम बि ॾींदो। मौज़ू आहे त हक़ीक़ी मोमिननि जो दुनिया में कहिड़ा बेनिफिट आहिनि। पहिरीं हक़ीक़ी मोमिन हले पियो थो, आहिनि केरु? उहे आहिनि अल्लज़ीन युक़ीमून सलात। नंबर 1 त हक़ीक़ी मोमिन जी निशानी आहे त निमाज़ क़ाइमु कनि था। पोइ मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, ऐं जेको अलाह रिज़्क़ ॾींदो उन में ग़रीबनि खे ॾियनि था। तंहिं करे रसूल फरमाए त केरु घुरे त उनखे छिड़ब न ॾियो, ग़रीब जी मदद कयो। तव्हां चवंदोसीं हाणे मूंखे पूरत कान थी पए, इहो त वरी पोइ अलाह ते तवकुल रखणी आहे न, अलाह ते भरोसो कबो त मां ॾियां थो, फुटंदुसि कोन। छो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसम खयों आहे 3 दफ़ा, चए थो मां पंहिंजे रब जो कसम थो खणां, असदका ला तनकुसुल अमवाल, अलाह जे रस्ते में ॾींदो तव्हांजे माल में खोटी कान थींदी। असदका ला तनकुसुल अमवाल, असदका ला तनकुल, मां 3 दफ़ा कसम खणे थो त जे अलाह जे रस्ते में ॾींदव तव्हांजे माल में खोटी कान थी। कंहिंखे यकीन करिणो आहे, जे मोमिन हक़ीक़ यकीन कंदा। उलाइक हुमुल मोमिनून हक़ा, जेकॾहिं तव्हां में इहा एटीट्यूड तव्हां पोइ हक़ीक़ी मोमिन आहियो। लहुम दर्जातुन इंद रब्बिहिम, अलाह जा दर्जा आहिनि, पोइ मग़फ़िरतूं व रिज़्क़ुन करीम। नबी करीम साईं हदीस शरीफ़ आहे त इन रजुलन कान याकुल अकलम, हिकिड़ो माण्हू आहे जो हेॾो उठ वांगुरु थो खाए, 5-10 प्लेटूं रखंदो, हुन में ॿूटियूं रखंदो, ऐं जीअं खाए जीअं उठ खाईंदो आहे। पर जेको मोमिन आहे फ़कान याकुल अकलन कलीलन, ऐं अॻिते चयो इनल मोमिनून याकुल फी माई वाहिद, मोमिन खे आंड्रो ई हिकिड़ो आहे जंहिंमें खाईंदो, ॾेढ मानी खाईंदो, चवंदो मुंहिंजो पेट भरिजी वियो आहे। व काफ़िर याकुल फी सब अमा, काफ़िर एॾो थो खाए ॼण आंड्रो हिकिड़ो कोन 7 आंड्रा अथसि, इहो फ़र्क़ु। तंहिंजे करे मानी खाइण में बि मोमिन माण्हू एतिरी खाए जेतिरी जी ज़रूरत आहे। वॾियूं प्लेटूं भरे गोश्त जा टुकर फलाण करणु, हीअं करणु, पोइ वरी उनजी हालत उनजी थींदी। रसूल सल्लल्लाहु फरमाए थो त मसलिल मोमिन कल खामत मिन ज़रा, जंहिंजो तर्जुमो आहे त रसूल चयो त मोमिन हिकु फ्लेक्सिबल वण वांगुरु आहे। चए थो त उन खे हवा लॻे थी त हिन मुड़ी वञे थो, तैदुला मर, ऐं वरी जेकॾहिं हवा न आहे त वरी सिधो थी थो वञे। माना मोमिन खे तकलीफ़ थिए थी न त उहो उनखे रेज़िस्ट करे थो वञे, टुटे नथो। लेकिन मुनाफ़िल कल अज़रा ला तज़ाल हता यकून इंज आफ़वा मरतन वाहिदा, जेको मुनाफ़िक आहे उहो हिकिड़ो अहिड़ो वण आहे जो हीअं चिॿो सिधो कोन थो थिए, पाड़ ई हुनजी मुर्गो पटिजी थी वञे। उन त मोमिन हालात खे बर्दाश्त करे सघे थो, जीअं हवा वण खे लॻंदी आहे त झुकंदो आहे, वरी सिधो थींदो आहे, झुकंदो आहे, लेकिन मुनाफ़िक में इहा फ्लेक्सिबिलिटी कान्हे, त हिन करे पाड़ ई पटिजी थी वञेसि। रसूल फरमाए त मोमिन जी ॿी निशानी आहे त तरल मोमिनिन फी तराहुम व तवादुम व ताहुम क मसल जसद, जीअं हिक ॿिए सां ईअं रहम कनि था, हिक ॿिए सां ईअं प्यार कनि था, ॼण को जिस्म ई हिननि जो हिकिड़ो आहे। ॿियनि मोमिननि सां ईअं ई पंहिंजो डील कनि था ॼण को हिकिड़ो जिस्म अथनि। इज़ा अशतकी उज़वन तदा लहू साइर जसद, त जेकॾहिं हिकिड़े मोमिन खे तकलीफ़ पहुचे थी त ॿियो मोमिन ईअं महसूसु थो करे त मूंखे धकु लॻो आहे, मूंखे सूरु थियो आहे, त जिस्म हिकिड़ो आहे। इहा निशानी अलाह ताला मोमिननि जे लाइ कुझु डेफिनेशन ॾिनियूं आहिनि। कद अफ़लहल मोमिनून, बेशक मोमिन कामयाबु थी विया। केरनि अल्लज़ीन फी सलातिहिम, ॾिसो मां माना बि रखी आहे, हालांकि 15 साल मां अरबीअ मां डायरेक्ट तव्हांखे त तर्जुमो करायो, पर हाणे मां ख़ुदि ॾियां थो त तव्हांजे साम्हूं माना हुजे त ईअं न चओ त लाखो साहब पंहिंजी थो हणे। तंहिंजे करे मां हाणे 4-5 सालनि खां माना थो ॾेखारियां, सिंधी वारनि खे सिंधीअ में, अंग्रेज़ी वारनि खे अंग्रेज़ीअ में, ऐं उर्दू वारनि। अल्लज़ीन हुम फी सलातिहिम ख़ाशून, माना पंहिंजी निमाज़ में आजिज़ी था पढ़नि। आजिज़ छा निमाज़, कीअं निमाज़ पढ़िजे? बेस्ट निमाज़ आहे जॾहिं तव्हां निमाज़ पढ़ो त अलाह जे रसूल फरमायो त ईअं महसूसु कयो त तव्हां अलाह खे ॾिसो पिया था। छो त अलाह त चए थो न, हूअ माक़ूम ऐं न हर जाइ ते मौजूदु आहे। हाणे जॾहिं तव्हां निमाज़ में बीहो त बिल्कुलु इहो फील कयो त तव्हां अलाह खे ॾिसो पिया था। त कंहिं चयो रसूल सल्लल्लाहु, जेकॾहिं इहो एतिरो एतिक़ाद न थिए त चई पोइ आख़िरी दर्जो आहे त निमाज़ में बीहो त इहो महसूसु कयो त अलाह मूंखे ॾिसे पियो थो। इहा आजिज़ी आहे। वल्लज़ीन हुम अन लग़्व मुअरिदून, माना कचहरी करणु, ताश खेॾणु, लूडो करणु, कचहरियूं करणु, ताड़ा मिड़ा, राति जो जाॻणु 11-12 ताईं, मोमिन जो इहो कमु कोन्हे। मोमिन इन शयुनि खां बेज़ार हूंदो आहे। वल्लज़ीन हुम लिज़कात फ़ाइलून, ऐं ज़कात जेका उहा ॾियनि था।
2.5% तव्हांखे एंड ऑफ ईयर में कढी ॾियणी आहे, या पराओ पैसो आहे। जेको ज़कात नथो ॾिए इज़ इक्वलेंट कि तव्हां इहे ग़रीबनि जा पैसा चोराए रखिया आहिनि पाण वटि। उहो टुकड़ो हराम आहे खाइणु, बचनि खे बि उन पैसे मां खाराइणु हराम आहे, छो त इहा ज़कात जेका आहे सभु ग़रीबनि जो हिसो आहे जेको तव्हांखे ॾियणी आहे। उन खां पोइ वल्लज़ीन हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून, माना पंहिंजी ओघड़ जी हिफ़ाज़त था कनि। जेका हक़ीक़ी घरवारी आहे, निकाह ॿधी ज़ाल खां सवाइ ॿियनि कंहिंजे बि आॾो पंहिंजी ओघड़ नथा कनि, इला ओ अला अज़वाजहम, सवाइ पंहिंजे ज़ालुनि जे, ओ मां मलकत ईमानुम, या जंगनि में जेकॾहिं के फ़ौजी औरतूं कब्ज़े में अची वञनि थियूं, विरहाइजनि थियूं, उहे जुदा आहिनि। पर इन ग़ैर मलूमिन, जेकॾहिं इहा इन तरीक़े ते रहंदा त इनखे मलामत न थींदी। फमन निब्तगा वरा ज़ालिक, पर जेको इहे हदूं ओरांगे वेंदो, हदूं लंघे वेंदो, फ़उलाइकुमुल आदून, त इहे ई हद खां गुज़रण वारा। वल्लज़ीन हुम लिअमानातिहिम अहदिहिम राऊं, पहिरीं त जेकॾहिं हिन खे का अमानत मिली आहे त इंसाफ़ कर, अदुल कर, इन में ठगी न कंदो, रुश्वत वठी कंहिंजो हक़ु न मारींदो, थाणनि में रुश्वत वठी कंहिंजे मथां कूड़ा किलाज़ न लॻाईंदो। त इहे मोमिन जी शान इहो आहे त इहे कॾहिं बि रुश्वत ठगी न कंदो। व अहदिहिम राऊं, जेको वाइदो करे उनखे पूरो कनि था। आयतुल मुनाफ़िक सलासा, मुनाफ़िक जूं 3 निशानियूं। इज़ा हदस कज़ब, ॻाल्हाईंदो ठोकींदो कूड़, वइज़ा वअद अख़्तल, वाइदो करे फिरी वेंदो, वइज़ा औतिमन ख़ान, ऐं जॾहिं का अमानत मिलंदसि, बाबा हे तोखे थाणे में एसे छो कयो अथऊं, तूं ग़रीबनि सां इंसाफ़ कनि, त उन में ठगी कंदो ऐं ख़यानत कंदो। वल्लज़ीन हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून, मोमिन जी ॿी निशानी आहे त पंहिंजी निमाज़ जी हिफ़ाज़त कनि था। जेकॾहिं टंगूं तव्हांखे खणी सघनि थियूं त मस्जिद में अची निमाज़ पढ़ो, पोइ उनजी घर में निमाज़ न आहे। जेकॾहिं ज़ईफ़ थी आओ, ॾाकण ते नथा चढ़ी सघो, आहे ॿी ॻाल्हि आहे। उलाइक हुमुल वारिसून, इहे ई आहिनि जिन खे विरासत मिलंदी जन्नत में। अल्लज़ीन यरसून अल फिरदोस, इहे जन्नत फिरदोस में वेंदा, हुम फ़ीहा ख़ालिदून, हमेशह रहंदा। उन खां पोइ हाणे अचूं था मोमिन जा दुनवी फ़ाइदा। नंबर 1, रसूल फरमाए थो इत्तक़ू फ़िरासतल मोमिन फ़इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह, जेको अलाह जो हाणे मोमिन तव्हांखे ॿुधायमि केरु आहे। हराम न खाए, रुश्वत न खाए, निमाज़ वक़्त ते पढ़े, ज़कात ॾिए, ग़रीबनि जी मदद करे, कूड़ न हणे, नेक कम करे। त चए थो जेकॾहिं को अहिड़ो शख़्स आहे त इत्तक़ू फ़िरासतल मोमिन फ़इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह, उन मोमिन खां डिॼो, छो त उन जी नज़र जेको निहारे थो उहा अलाह जी नज़र आहे हुन माण्हूअ वटि। ॿी जाइ ते अचे थो त हक़ीक़ी मोमिन अलाह ते हर वक़्तु हर हाल में तवक्कल रखंदो। हक़ीक़ी मोमिन निशानी आहे तवक्कल। क़ुर छा थो चए, इन्नमा नजवा मिन शैतान लियहज़ुन लज़ीन आमन, पहिरीं त जेको मोमिन आहे चए थो तव्हांजे ख़िलाफ़ जेकॾहिं केरु साज़िश कंदो त उनजो साज़िश जो तरीक़ो आहे त राति जो गॾिजी ऐं सुसपुस कंदा, ऐं इन लाइ सुसपुस कंदा त ई मोमिन या मोमिननि जी जमायत खे ॾुख ॾियनि, परेशान कनि। चए थो इन्नमा नजवा, सरगोशी मिन शैतान लियहज़ुन लज़ीन आमनू, त ईमान वारनि खे ग़मगीन कनि। त इन करे जेकॾहिं को नेक माण्हू मोमिन आहे त उन जे ख़िलाफ़ राति जो वेही साज़िश करण वारा मौजूदु आहिनि। अलाह फरमाए थो लईस बिज़ारिहिम शैअ, अलाह चए थो मोमिन तूं टके जी परवाह न कर, इहे सभई गॾिजी तुंहिंजे ख़िलाफ़ जेकॾहिं सुसपुसूं कंदा ऐं मीटिंगूं कंदा, लईस बिज़ारिहिम शैअ, इहे तव्हांखे टके जो नुक़सानु नथा करे सघनि, इल्ला बिइज़्निल्लाह, जेसीं अलाह चाहे। फअलल्लाह फलयतवक्कलिल मोमिनून, मोमिन अलाह त अॼु मौज़ू आहे त मोमिन जो दुनिवी फ़ाइदा कहिड़ा आहिनि। अलाह ताला फरमाईंदो अल्लाहु ला इलाहा इल्ला हू, बेशक अलाह खां सवाइ ॿियो पुकारण जे इबादत लाइक़ु न। व अलल्लाह फलयतवक्कलिल मोमिनून, मोमिन जेके आहिनि से अलाह ते तवकल कंदा। हाणे हक़ीक़ी मोमिन जी अलाह जी ज़िंदगीअ में कहिड़ी मदद थिए थी। अच्छा, हे वरी मां ॿुधायांव थो त अॼु असांजा 3 टॉपिक आहिनि। हिकिड़ो टॉपिक त हले पियो थो हक़ीक़ी मोमिन जा दुनिया फ़ाइदा, जेको हींअर जुमे ते हले पियो थो। महरान टीवी ते शाम जो लाइव प्रोग्राम थींदो, मौज़ू आहे ईरान की जुरायत, बहादुरी और सुपर पावर को शिकस्त, मुहर्रम हराम और असव हुसैन रज़ी अल्लाह ताला में हमारे सबक़। छो त इमाम हुसैन असां सुन्नियुनि जो बि इमाम आहे ऐं शियनि जो बि, असांखे बि उन खां सिखणो आहे जेका उन बहादुरी कई। हाणे आहिनि त मोमिन जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। पहिरियों फ़ाइदो, इन अल्लाह युदाफ़िउ अन लज़ीन आमनू, हीअ ज़बरदस्त वॾी आयत आहे। जेकॾहिं तव्हांखे सम्झ में अचे न त तव्हांजो दिलि हेॾो थी वेंदो। अलाह तो गारंटी ॾिए
चए थो अलाह पाक जेको मोमिन आहे हक़ीक़ी, चए थो तुंहिंजी मुदाफ़ियत तुंहिंजे पारां, चए थो मां अकेलो विढ़ंदुसि तुंहिंजे दुश्मननि सां, तोखे परवाह ई कान्हे का। इन अलाह युदाफ़िउ अन लज़ीन आम, बेशक अलाह ईमान वारनि खां दुश्मननि खे हटाए थो, माना परवाह ई न कयो। तव्हां रुगो नेक थियो, हराम न खाओ, निमाज़ पढ़ो, ज़कात ॾियो, अलाह ते तवकल कयो, शिरक न कयो, पोइ साईं तव्हांजो अलाह दोस्त थी वेंदो, तव्हांजो सहारो थी वेंदो, ऐं हर दुश्मन खे पादर उहे ठोके उनखे ज़लील कंदो। इन अलाह ला युहिब्बु कुल्ल ख़वानिन कफ़ूर। ऐं इहे जेके मुखालिफ़त करण वारा, हिन मां इशारो मिले थो त अलाह ताला ठगी, कूड़ हणण वारा, हराम खाइण वारनि खे पसंदि ई कोन थो करे। अलाह फर मोमिननि जे लाइ ॿी लहुम बुशरा फिल हयात दुनिया, चए थो जेको हक़ीक़ी मोमिन आहे उनखे हिन ई दुनिया में फीलिंग अचणु शुरू थी वेंदी त अलाह मूंसां राज़ी आहे ऐं अलाह मूंखे जन्नत मोकिलींदो। खणी कंहिंखे चवे न, वफ़िल आख़िरत, ऐं आख़िरत में बि ला तब्दील कलमातिल्लाह, इहा अलाह जा हुकुम चेंज न थींदा। ज़ालिकुल फौज़ुल अज़ीम, जंहिंखे इहा फैसिलिटी मिले थी, इहो वॾे में वॾी कामयाबी आहे। अलाह फरमाए थो मन अमिल सालिहन मिन ज़करिन व उनसा, सिर्फ़ु इहो मर्दनि जे लाइ नाहे, पर चए थो जेकॾहिं मर्द ऐं औरतूं नेक अमल कंदियूं, उहो मोमिननि, पर हक़ीक़ी मोमिन हुजे, छाकाणि त जेके मां डेफिनेशन ॾिनी आहे, फल नुही यन हयातन तय्यबा, सुभान अल्लाह चओ, सुभान अल्लाह। चए थो आऊं तव्हांखे अहिड़ी ज़िंदगी ॾींदे जो तव्हां इंजॉय कंदो हिन दुनिया, ख़ुशी, इत्मिनान, मज़ो, अलाह तव्हांजी रिज़्क़ जी पूरत कंदो। चए थो मां तव्हांखे हिन दुनिया जी ॻाल्हि थी हले, असांजो मौज़ू आहे मोमिन जा हिन दुनिया में फ़ाइदा। मन अमिल सालिहन मिन ज़करिन उनसा, उहो मोमिननि, जेकॾहिं मोमिना फल नुही यन हयातन तय्यबा, त मां तव्हांखे हिन दुनिया में लाइफ एंजॉय कराईंदुसि, सुकून, इत्मिनान, इज़त, वल नज़ियनहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून, ऐं आख़िरत में वरी इन खां वॾो अजुर मां तव्हांखे ॾींदुसि जो तव्हां भला अमल था कयो। अचे थी ॻाल्हि सम्झ में? अलाह अॻिते फरमाए इन्ना लनंसुर रुसलना वल्लज़ीन आमनू फिल हयात दुनिया, चए थो न सिर्फ़ु रसूल, पर जेके मोमिन आहिनि न, उन्हनि जी बि मां हिन दुनिया में मरण खां अॻु में मदद कंदुसि। तव्हांखे दुश्मन कुझु कोन करे सघंदा, साज़िशी तोखे कुझु कोन्हे, तूं खिलंदे वतंदे ऐं हुननि जो अंदरि साड़े छॾींदो, हुननि खे बेइज़्तो कंदो, मुआशिरे में बदनाम कंदो। अलाह फरमाए इन्ना लनंसुर रुसलना वल्लज़ीन आमनू फिल हयात दुनिया व यौम यक़ूमुल अशहाद, ऐं जॾहिं शाहिद खड़ा थींदा आख़िर में। अलाह फरमाए थो नहुन औलियाउकुम फिल हयात दुनिया व फिल आख़िरत, माना त अलाह चए थो आऊं तव्हांजो हिन ज़िंदगीअ में यार थी वेंदुसि, औलिया, दोस्त। रुगो पंहिंजे पाण जे किरदार खे संभालियो, कूड़ हणणु बंदि कयो, ठगी करणु बंदि कयो, निमाज़ पढ़ो, ज़कात ॾियो, अलाह ते तवकल, शिरक टको न कयो। छाकाणि त हिन में मुंहिंजो हिते मौज़ू अॻु ई आयल आहे त शिरक माना अलाह खां सवाइ ॿियनि खे सॾणु। हा, जहिड़ो इंसान आम्हूं साम्हूं बीठो आहे उनखे सॾे सघिजे थो, माउ खां मानी घुरी सघिजे थी, पर जेकॾहिं जहिड़ो इंसान मौजूदु न आहे त अण मौजूदु माण्हूअ खां नथो घुरी सघिजे, इहो बि शिरक आहे। त साईं हिकिड़ो साईं वेठो आहे लंडन में, हाणे मां हितां थो चवां ओ साईं मुंहिंजो फलाणो मूंखे पुटु वठी ॾे, कोन थींदो। हा, फ़ोन ते ॻाल्हाइबो, हुन जवाबु ॾिनो। शर्त अलाह विधो आहे त इंसान ज़िंदा जॾहिं तव्हां हुनखे चओ त उहो रेस्पॉन्स करे, तव्हांखे जवाबु ॿुधण में अचे। अम्मा खे चवंदा अम्मा मानी ॾे, चवंदी हा पुट ॾियां थी, ख़तमु थी वई ॻाल्हि, हुन जवाबु ॾिनो। त चए थो नहुन औलियाकुम फिल हयात दुनिया फिल आख़िरत, ऐं तव्हांजो हिन ज़िंदगीअ में बि तव्हांजो दोस्त हुयुसि ऐं आख़िरत में वलकुम फिया मां तश्तही अनफुसकुम वलकुम फिया मां तदऊन, ऐं तव्हां लाइ मंजिस आहे जेकी घुरंदो, ऐं तव्हां लाइ आहे जेको तव्हां चाहियो था। माना अलाह ताला तव्हांखे तव्हांजा गर्ज़ हिन दुनिया में पूरो कंदो। उन खां पोइ अचे थो त अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, चए थो जेके अलाह जा यार आहिनि, अलाह जा दोस्त, जंहिंसां अलाह दोस्ती थो रखे, चए थो इन्हनि खे ख़ौफ़ ई कोन ॾींदो। केॾो बि ड्रेॼारियो, केॾो बि हुननि जे ख़िलाफ़ु ॻाल्हियो, हू खिलंदा वठंदा, मुश्कंदा वठंदा, वला हुम यहज़नून, न हुननि खे टेंशन थींदी। मोमिन हक़ीक़ीअ खे टेंशन जो, डिप्रेशन जो सवाल ई पैदा कोन थो थिए। हू हर हाल में मुश्कंदो, हर हाल में खिलंदो, माण्हुनि खे खिलाईंदो। अल्लज़ीन आमनू व कानू यत्तक़ून, केरु उहे जेके ईमान आणनि था ऐं परहेज़गारी कनि था। अॻिते अलाह फरमाए थो कुल इन्नल मौतल लज़ी तफ़िरून मिन्हू, चए थो तव्हां मौत खां केतिरो बि भॼो, आगा खान में दाख़िल थियो, किथे वञो, लंडन वञी इलाज करायो, इन्नहु मुलाक़ीकुम, मौत त ईंदव, मौत त तव्हां वटि ईंदो। सुम्म तुरदून अला आलिमिल ग़ैब व शहादत, पोइ तव्हांखे मोटायो वेंदो उन अलाह ॾे जेको तव्हांजो सॼो ॻुझ ॼाणे थो
पर युनब्बिकुम बिमा कुंतम तामून, सॼो रिकॉर्ड तव्हांजे आॾो रखंदो त तो फलाणी तारीख़ ते हीअ पे ॻाल्हि कई, हिन तारीख़ ते तूं हीअ ठगी पे कई, हिन तारीख़ ते फ़ोन ते कूड़ पे हईं, इहो सॼो रिकॉर्ड तव्हांखे साम्हूं कंदो। हिकिड़ो मिसाल ॾिनो अलाह साईं, इन कारून कान क़ौम मूसा बग़ा अलैहिम, बग़ा अलैहि जो मतिलबु ठगी करणु, चोरी करणु, व्याज ॾियणु। त कारून जेको ॾोकड़ जमा कया हुआ उहे ज़ुल्म, ज़बरदस्ती, रिश्वत, ठगी ऐं चोरी करे कया। हाणे जेको माण्हू ठगी करे हराम खाई पैसो गॾु कंदो आहे, उनजी हिकिड़ी टेक्निकल पॉइंट आहे, उहा कहिड़ी आहे? आतईनाहुम मिनल कुनूज़ मा इन मफ़ातिल तनूअ बिल उस्बत उलिल कुव्वत। उहो छा कंदो त उहा हराम जी कमायल पैसे जी डिस्प्ले ज़रूरु कंदो, वॾा बंगला ठाराईंदो, वॾो गाॾियूं रखंदो, गार्ड रखंदो, ॿियो कंदो। इहा नेचर आहे ठगीअ जी। जेको माण्हू ठगी चोरी कंदो उहो पंहिंजी प्रॉपर्टीअ खे डिस्प्ले कंदो। जीअं कारून हो, उहो छा पियो करे, ॾिसोसि, आतईनाहुम मिनल कुनूज़ मा इन मफ़ातिल तनूअ बिल उस्बत उलिल कुव्वत, माना एॾो डिस्प्ले कंदो त सॼो सोन सभु माण्हुनि खां खणाईंदो हो ऐं शहर में जलसे कढंदो, लंबियूं लाइनूं विधियूं उन सोन जे गाॾनि जूं, ऐं माण्हू खणंदा, वरी चाबियूं जुदा खणंदा। इहा नेचर आहे जेको ठगी करे पैसा कमाए थो त शोबाज़ी कंदो। हाणे हेॾे ॾिसो, हाणे हे असांजो मिनिस्टर आहिनि, माण्हुनि खे पीअण जो पाणी कोन्हे, ऊंठ जहिड़ो मिनिस्टर आहे, पहिरीं ॿीड़ियूं ॿधंदो, हींअर तव्हां ॾिसो त हुनजे मथां 30 गाॾियूं थियूं वञनि, अॻियां गाॾी, पोयां गाॾी, अॻियां गाॾी। इहो कारून जी निशानी आहे न। त भई तूं जॾहिं ॿीड़ियूं ॿधंदे हैं, तूं रस्ते में घुमंदे हैं, तूं मुश्ती लॻो पए, हाणे तूं छा तोखे मौत अहिड़ो आहे जो तूं करे थो सघीं? हालांकि अलाह ताला क़ुर में छा थो चए, ऐं मां तकूनू, किथे बि हूंदव, युद्रकुमुल मौत, मौत त तव्हांखे ईंदो। शहीद बेनज़ीर राणी इन ई प्रोटोकॉल में मारिजी वई न। त जॾहिं मौत जो टाइम अचे थो त तोखे प्रोटोकॉल बचाईंदो, पोइ तूं जो इहे 100 गाॾियूं पोयां टी 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 करी थो, माना तूं कारून आहीं। ऐं इहा टी टी करण जो मतिलबु आहे त तूं हराम जो पैसो कमायो आहे। चए थो अलाह सी, ऐं न मां तकूनू युद्रकुमुल मौत, जिथे बि तव्हां हूंदव तव्हांखे मौत ईंदो। वलव कुंद फी बुरूजन मशीदा, चाहे तव्हां किलनि में वेहो या प्रोटोकॉल में अचो, तव्हांखे मौत ईंदो। हाणे हे मिसाल आहे हिकिड़ो, चए तो तो दुनिया के दूसरे बड़े और अमीर तरीन मुल्क कनाडा का 10 साल से 3 मरतबा लगातार वजीर अजम रहने वाला जस्टिन ट्रूडो वजारत आदमा से निकलने के चंद दिन बाद अकेला घूमता घर के लिए खरीदारी कर रहा है। हमारे यहाँ 40 दिन वजीर अजम रहने वाले चौधरी शुजात को भी ताहयात स्क्वाड मिले हुए हैं। मुल्क का बेड़ा गर्क ऐसे तो नहीं हुआ है। 40 ॾींहं इहो वज़ीर जो हाणे स्क्वाड मिलियो वेठो, मोह पियो आहे, हली बि कोन थो सघे, तॾहिं बि पुलिस दर ते बीठी आहे त ॿाहिरि निकिरे त 10 ॿ गाॾियूं अॻियां पोयां फिरनि। हे बि त आहिनि न इंसान। हिन खे ॾिसो, ही आहे यूगोराय के नए सदर जोजे मोजी को दुनिया का गरीब तरीन सदर का है। अपनी सदारत के दौरान तनख्वाह का 90% गरीबों में बांटते। वो अपनी 1987 मॉडल की नीली वॉक्सवैगन बेशन खुद चलाते थे। सदर होने के बावजूद वो सदारती महल के बजाय फारे वक्त में अपने फार्म पर रहते और खुद हल चलाते और फूल उगाते। ये हिन हक़ीक़ी मोमिन, खणी इस्लाम खे नथा मञनि, पर इहे इंसान न आहिनि। ऐं हिते हिकिड़ो ॿीड़ ॿुधण वारो 100 गाॾियूं अॻियां 100 गाॾियूं पोइ, इहे कारून आहिनि। इहे ठगी करे पैसो कमायो अथनि, ऐं ठगीअ जे पैसे जी निशानी आहे त डिस्प्ले कंदो, शोबाज़ी कंदो। नेक ऐं हलाल कमाइण वारो कॾहिं अहिड़ो कमु न कंदो। हे त क़ुर मां थो ॾसियो त कारून बग़ाल आहिनि। तंहिंजे करे अलाह ताला छा थो चए, चए थो हे जेके सभु ॻाल्हियूं ॿुधियूं अथव किथां जूं आहिनि, असां हथ जूं त कोन ठाहियूं आहिनि। चए थो लक़द सरफ़ना लिन्नास फ़ी हाज़ल क़ुरान मिन कुल मसलन। अलाह चए थो जेकॾहिं तव्हां तवजह सां ॿुधो ऐं पंहिंजी ॿोलीअ में सम्झंदव त तव्हांजे हर सिचुएशन खे मां क़ुर में कवर कयो आहे। घर में सिचुएशन, घरवारीअ सां कीअं थो मामिलो थिए, पाड़े सां कीअं थो, वरी ॿुधो लक़द सरफ़ना, हाणे मां तर्जुमो थो भला पढ़ां, बेशक असां हिन क़ुर में सभु को मिसाल माण्हुनि लाइ नमूने नमूने बयानु कयो आहे। अबा अक्सर नास इल्ला कफूरा, पोइ बि घणा माण्हू इनकार करण खां न रहिया, माना ई कोन था कनि। मौलवी हुननि खे चयो आहे त क़ुर पढ़ो ऐं तव्हांखे हर हरफ़ ते 10 नेकियूं मिलंदियूं। सचो आहे, इहो बि सचो आहे, पर हिकिड़ी आयत क़ुर जी माना सां पढ़ी
अल्लाह जी ॻाल्हि ॿुधण जो सवाबु सॼे क़ुर खे ख़त्मे करण खां वधीक सवाबु आहे। तंहिंमें 10 अरब नेकियूं बि शामिल करे छॾियो। इहा फतवा आहे। वकालू लन नोमिन लका हत तफ़जुर लना मिनल अरब यंबुआ। माना असां क़ुर खे कोन था कयूं, असांखे को मौज़ो ॾेखारियो। मौज़ा ॾेखारीनि था न, मुला वेठा आहिनि। साईं गोस पाक जेको आहे सो शाम जो नंढड़ो हो, तो खीर पी ऐं गुम थी वेंदो। पोइ माण्हुनि पुछो, मां खां वञी काॾे थो वञी, पुछईंसि तूं कहाँ जा रहे हो, चई मैं सूरज में चला जाता हूं। पोइ त मौज़ाई जे आहिनि, मौजूदु अथव। या वरी जे साईं गोस पाक धोबीअ जे क़बर में गिड़ियो, पादर ठोकियईं फ़रिश्तनि खे त मुंहिंजे खे छो था तंग कयो। पोइ हाणे सवाल आहे त इन कूड़नि खां हिते सुभाणे ला करण वारा माना जानवर आहिनि न, जानवर आहिनि जो पुछनि बि नथा त इहा क़बर जी अंदर जी ॻाल्हि तोखां कीअं मिली। तव्हां कैमरा लॻाई, वीडियो कई, तव्हां कंहिं ॿुधाई? ॿुढड़ीअ जो ॿेड़ो कढियूं, कहिड़े ज़माने में कढियूं, कहिड़ी हिस्ट्रीअ में लिखियलु आहे? भली हिस्टोरिकल त ॻाल्हियूं सभु मौजूदु आहिनि न, ज़री लिखियलु। त जॾहिं इहे था चवनि, छा था चवनि? कालू लन नो मिल लका हत तफ़जुर लना मिनल अर्द यंबुआ। तूं असांजे लाइ को मौज़ो ज़मीन मां चश्मा कढी ॾेखार। त इहे इन्हनि ॾिठा त माण्हू जेके अलाह खे नथा मञनि या बेकार आहिनि, इहे डिमांड था कनि त अहिड़ी स्टोरी ॿुधायो जंहिंमां असांखे मौज़ो नज़र अचे। पोइ ठोकिनि वेठा न तव्हांखे मौज़ा। ऐं तंहिंजे करे इंसानु शिरक खां निकिरी नथो सघे। सो आख़िर में वरी ॿुधायांव थो त अॼु मेहरान टीवीअ ते मौज़ू आहे ईरान जी जुरायत बहादुरी सुपर पावर को शिकस्त, मोहरम हरवा असव हुसैन में हमारे सबक। इन में असां सुन्नियुनि खे बि सिखणु खपे त इमाम हुसैन केॾी क़ुर्बानी, असां में बहादुरी पैदा कयूं। असां त बूट पाशिया आहियूं हिन मुल्क में, बूट पालिशिया। जेकॾहिं असां इन इमाम हुसैन जे उसवे ते हलूं त असां में बहादुरी पैदा थींदी। कहिड़ी मजाल आहे कंहिंजी रिश्वत वठी असांखे ॾेखारे, कहिड़ी मजाल आहे जो थाणे ते कंहिंखे कुटे, जेकॾहिं असां में हुसैनियत अची वञे। ऐं आख़िर में अॼु शाम जो हिते बेसमेंट में मौज़ू आहे ज़िंदगी एक नेमत, मौत अज़ीम तर नेमत। तव्हांखे मां क़ुर मां ॾेखारींदुसि त ज़िंदगी बि अलाह जी नेमत आहे, लेकिन जेको मौत आहे न, इन खां वॾी नेमत आहे। उनजा कहिड़ा फ़ाइदा आहिनि ऐं कहिड़ा नुक़सान आहिनि। सो जेकॾहिं तव्हांखे टाइम आहे त मग़रिब जी निमाज़ हिते पढ़ी शाम जो हेठि लही ईंदव त इहो दर्स थींदो। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।